सखर मां रिपोर्ट करे विया हफ़ीज़ लाशारी। सखर اسمال ٹريڊرز जे सदर हाजी محمد جاويد ميمڻ चयो आहे त हुकूमती इदारा वापारी बिरादरी सां मुशावरत खां पोइ ई पंहिंजा क़ानूनी क़दम इस्तेमालु कनि। SRTC शिकारपुर रोड सिको तलाउ ते दुकाननि खे ॾाहण सम्झ खां ॿाहिरि आहे, जंहिंसां हज़ारे माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि ऐं वापारी बिरादरी जो करोड़े रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार SRTC शिकारपुर रोड जे वापारियुनि सां मुलाक़ात जे दौरान कयो। SRTC शिकारपुर रोड जे दुकानदारनि दुकाननि जे लीज़ ऐं रजिस्ट्री जा काग़ज़ बि हाजी मोहम्मद जावेद मेमण जनरल सेक्रेटरी मोहम्मद आमिर फारूकी खे ॾेखारिया। हाजी मोहम्मद जावेद मेमण जो वधीक चवणु हो त कमिश्नर सखर डिवीज़न, डिप्टी कमिश्नर सखर ऐं ॿिया इदारा SRTC शिकारपुर रोड सिको तलाउ जे दुकानदारनि जे लाइ अहिड़ो लाया अमल जोड़नि जंहिंसां इन्हनि खे मुतबादिल दुकान ॾिना वञनि त जीअं उहे दुकानदार पंहिंजो कारोबार शुरू करे सघनि, पंहिंजे ॿारनि जो रोज़गार करे सघनि।